असां संत के सम्झंदा आहियूं जेको चमत्कार ॾेखारे, है ना। पुंडरीक गोस्वामी महाराज चवंदा आहिनि, संत वो नहीं जो आपके अमरूद को केला बना दे, संत वो नहीं जो आपके अंगूर को सेब बना दे, अरे संत तो वो है जो झूठे इंसान को सच्चा बना दे। चौ हरे राम। संत तो वो आहे जेको दुरात्मा के महात्मा ठाहे छॾे। कोई मेरो उन्हनि वटि वञे त निकिरे त साफ़ सुथरो। चौ हरे राम। संतन जो कम धोबीअ वांगुरु अथव। धोबी छा कंदो आहे, मेरा कपिड़ा ईंदा आहिनि सटे 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 चङी तरह उन्हनि खे साफ़ करे ॾींदो आहे। संत बि त इहो ई कंदा आहिनि। चौ राम। जेको मिठो मिठो ॻाल्हाइनि त उहे ई केवल गुरु थोड़ी आहिनि भाई। जेके असांजी ग़लती ते असांखे डांट बि लॻाइनि, चमाट बि हणनि, धक बि हणनि, उहे ई त गुरु आहिनि।